ख़बर आहिनि। अम्मा एडी कावड़ न कबी आहे। कावड़ सां भी ब्लड प्रेशर बढ़े तो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाबा भली करे आए, भली करे। छो भला चाचा, चाची जी तबियत ठीक ना है छा? हाँ बस मेरे अब कुछ तबियत खराब है। तू वे ब्लड प्रेशर आहे, कॾहिं कॾहिं हाई थियो वञे, दवाऊं भी नथी खाए अम्मा। ये छोती करी चाची, सेहत जो तो तोखे ही ख्याल रखणो आहे न। अब आम जी तू बुधाए, तू तो खुश आई न? हाँ चाचा, अल्लाह जी मेहरबानी आहे। शमीअ सां फोन ते ॻाल्हि थी हुई त ख़बर पई त चाची जी तबियत ठीक ना है। सो इन जी माना अगर तबियत ठीक हुजे त तव्हां ईंदो ई कोन? तू तो माठ कर, माण्हू कम कार छॾे अची वेही रहनि छा? मूंखे माफ़ कजां चाची, दरअसल कमकार बि एॾा वधी विया। सो अब आम जी चाची है भी तो तोखे याद कंदी रहंदी है न। आशी वञ वञी पढ़ाई कर, पढ़े त आहे वांदो। ये भली आहे। खुश चऊं भलो? दुआ आहे बाबा साईं तव्हां जी। वे चवो त मौजूं करे आयो वई, कराची सॼी घुमी ॾिठई। ये तो खबर है पंहिंजे ॻोठ जहिड़ा घणा ॻोठ थींदा कराची मां। ॻोठनि जो त बाबा हिसाब ई कोन। समझार बाबा हलो ताईं, असां ॻाल्हाइणो आहे। अहमद खान, गुलाब ज़ैन, ताईं बोलो। हाँ अगमान इहो कोन पुछी त मूं तोखे वापसि छो घुरायो आहे? अलाए बाबा साईं, तव्हां चयो त मोटी अचो, सो मोटी आयो आहियां। छा करे आहे? बाबा हिकिड़ो ॿियो शिकार ताड़े आयो आहियां। बाबा जा पुट, मूं तोखे जंहिं शिकार लाइ मोकिलियो सो छुटो, तूं वरी ॿिया शिकार ताड़ींदो थी। बाबा जुम्मन रहीमा जी धीउ आहे, आशी नालो अथसि, ऐं उहो गॾु शमीअ सां कॉलेज में पढ़ंदी आहे। इहो सोचो अथई त जुम्मन ऐं रहीमा आहिनि केरु? टुकर खाधा अथनि हिन हवेली जा, टके जा नौकर असांजा। उन्हनि जी जाइ असांजे पेरनि में बि कान्हे का। पर बाबा हुन छोरीअ मुंहिंजी बेइज़ती कई आहे, बानीअ जो ॿार थी करे हुन वॾाई ॾेखारी आहे। ऐं मूं हाणे इरादो कयो आहे त हुनखे हिन हवेलीअ में जिते माणस पिड़स हंडियूं चटींदा, जुंटनि खां वठी अहिड़ो त पुछड़ो कंदोसांसि जो दुनिया ॾिसंदसि। जेकॾहिं ईअं आहे त पोइ मां बि तोसां गॾु आहियां, पर पहिरीं तोखे शमीअ सां शादी करणी पवंदी। न बाबा, पहिरियों आशीअ सां शादी कंदुसि। न, पहिरीं शमीअ सां, पोइ आशीअ सां। पर बाबा मां तव्हांजो पुटु आहियां बाबा, ऐं पहिरियों आशीअ सां शादी कंदुसि। ठीक आहे, ठीक आहे, जीअं तूं चवंदे ते थींदो। पर तूं बि तोसां ॿी बि ॻाल्हि करणी आहे। हाकिम तोखे शायदि ख़बर कान्हे का, संघार भॼी वई आहे। संघार भॼी वई आहे? पर कंहिंसां बाबा?
मुंहिंजी ज़ाल महरू हुनखे भॼाए छॾियो आहे। महरू मुझी ज़ाल छो भला बाबा? संघार महरू खे साण करे हवेली मां निकिरी वई आहे। हवेली मां निकिरी वई आहे? हाओ हाओ, तोखे यादि हूंदो पाण जॾहिं कराची हलिया हुआसीं न, तॾहिं असांजी गैर मौजूदगीअ में संघार महरू खे साण करे बचला जे घर वई। पर बाबा महरू किथे आहे? ऐं मुंहिंजी नंढड़ी किथे आहे बाबा? हिते ई आहिनि, हवेलीअ में ई आहिनि। ऐं रुगो तुंहिंजे लाइ तरसियल हुअसि, न त बचला खे मूं घुरायो हो, उहा सची नथी करे। हुनजो पुटु हथी को आहे कारे बंगले में। कुर्बान करवाता हमें रुक थी जब पहरू आया ना खुली जंजीर। अरे हेलो अरे मुखे तो बाहर कढो, मुखे सजा सारा नीचे वाली करो ना काहे। अरे तुझे क्या काम थी ना? अरे जो करे मुझी मां मरी वेठी, मुखे कढो बाहर, मुझी गाल उठो करो, कोई भी कोई अरे अब्बा कोई कोने ये जुल्म बंदे खानो है अब्बा यूसुफ इता हिकड़ी भी हड्डी बाहर कोन विंदी है अब्बा। मुखे तो खबर भी काने मुडो केड़ो कयो आहे, फिर बुधाए तो सही मुडो केड़ो। अरे अब्बा ये दो करिया तो पो हिते छो अची हा? रही से मुझा नाक थियो, मुझा जुलुम थियो, रही से मुझो बच्चो केर खड़ियो, मु बेवा था केर थियो, मुझा जुलुम थियो, मुझे बच्चो केर खड़ियो रही से। अरे छाजो पिटको लातो थई, रही से वास्तो लाजो थई, डोई थई रब जी। मुखे ये वास्ता न विझ, गाल कर सही दीदी छा थियो आहे? रही से मुझे पुट केर खड़ी वियो हलियो, मुझे बच्चो तो बच्चे जो वास्तो हमके मुझे बच्चो वराए दे। वरी वास्तो भाई गाल ॿुध, तुंहिंजो पुटु वरणो हूंदो त वरी पवंदो। मां वड़ोल बेशक ॾींदुसि, पर तो बि मूंसां राह आई कान्हे का जो मां वटां हरू भरू चङनि मुड़सनि खे चटियूं विझंदो। बाबा माई बचला असांजी हवेली जी पुराणी बुहारीदार आहे, जेकॾहिं असां सां सची करे त पोइ खणी आउं निकिरी पवंदुसि राज में। तूं बि सची करे न? हा ॿुधा महरू छो आई तो वटि? वैसे मेरू मूं वटि कान आई हुई। अञा नथी पासी? बस थी रही बस याद मेरू न पर सारा मूं वटि आई हुई। नियत तूं या गाल बदलाए मुझे मथा तो मत आणण थी चाही तो जीअं मां भेण जे मर में विचा तुंहिंजे अॻियां न जीतिया। न वैसे मुझे इहो मतलब ना है, नूर जो कसम, मुखे मुझे बच्चे जो कसम, मुझी इहा नियत ना है। सारा ही मुंहिंजो हिकिड़ो ई रत आहे, हू अहिड़ो कुद्धो कमु कॾहिं बि नथी करे सघे। मूंखे पक आहे इहो कमु महरो जो आहे। बाबा गाल ॿुधो,
हिते कंहिं बि माण्हू खे चंड ॾिजो सम्झो ठीकु ऐं खॾ हेतिरी होणी हुअणु खपे जी माण्हू जेतिरी पूरी थी ठीकु आहे हज़रत साहब फिक्र न करो जल्दी कयो बसि जल्दी राहत पड़े जल्दी कयो हवेली जी ॿेर वारी कुंड में ॿ भाई पिया कॾूं खोटनि भाया तो तू सॼी रात न सुतो आई बाबा कीअं तो सुम्ही सघां कीअं सुम्हंदुसि पुट तूं ॿुधाए को पतो पियो न बाबा साईं अलाए कहिड़ी वाट वयूं पर करे उॾामी वयूं ज़मीन ॻी वञे को जादू हो उन्हनि वटि समझ में कोन थो अचे त छोरियुनि खे इहा मत कीअं आई अलाए कंहिंजे आसरे ते था निकितियूं आहिनि अजब आहे बाबा साईं मुंहिंजी नंढड़ी बि माठ मीट में हली वई तोखे नंढड़ीअ जी कहिड़ी अची पई आहे छोरियुनि जेकी कुझु कयो आहे सो हिननि जे वस में कोन जनू बेहोश थी आहे दरिए ते पहरेदार बि हुआ ऐं वॾी ॻाल्हि त दरिए जो कुल्फ ॿाहिरां बंदि हुआ ऐं इहे छोरियूं अंदरां निकितियूं आहिनि ऐं बाबा ॻोठ जे दंग ते ॿ अमरा मोल मिलिया आहिनि चाची केरु आहे उहे ख़ासि एतमाद वारा मूं चारी वड़ोल लाइ मोकिलिया देर थी वई आहे अॻिमां देर थी ॾाढी देर थी तूं उथारे ते हूंदे मां बैठक में हुउसि कलाक अध जी देर थी वई न त इहे छोरियूं दफ़न बि थी चुकियूं हुजनि पर बाबा साईं हाणे छा थींदो या पोइ जी ॻाल्हि आहे पहिरीं इहो सोच त इहे हूंदियूं किथे किथे बि हुजनि पर इन ॻाल्हि खे मुंहुं कीअं ॾिबो बाबा तूं हिते न आहिनि जेकॾहिं इहा ख़बर पइजी वञे त किथे आहिनि त इन ॻाल्हि खे बि मुंहुं ॾेई वञिबो पर इहो पतो पवणु घुरिजे तूं आख़िर कहिड़नि जे कुलनि ते चढ़ी हिन हवेली जूं भितियूं पार करे वयूं आहिनि बाबा किथे ईअं त न आहे त सगार कराची पहुती हुजे कराची में आहे केरु न हू हिते कुझु नथा करे सघनि हक़ न इहो कमु हिते वारा ई करे सघनि था त पोइ ज़रूर उन्हनि जो को हमदर्द हिते आहे बाबा
अरे हक़ में तो त सॼी ॻाल्हि चिटी करे छॾी। आहिनि अहिड़ा माण्हू हिते, हिते अहिड़ा माण्हू आहिनि। केरु थी सघे थो? करीम बख्श खान ऐं शामिर खान जा पुराणा दोस्त कहिड़ा कहिड़ा आहिनि? आलम खान, आलम खान। अरे जेकॾहिं इहे निदोरियूं आलम खान ताईं पहुची वयूं त पोइ छा थींदो, छा करे सघंदो? इहो त शींहं जे वात मां गिरह कसणो थींदो, शींहं जे वात मां गिरह कसणो थींदो, शींहं जे वात मां गिरह कसणो थींदो।